जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, पूरे देश जे अंदरि 22 जनवरी ते जेको भगवान श्री राम जी प्राण प्रतिष्ठा समारोह जो प्रोग्राम हले पियो ऐं जंहिंजे अंदरि पूरे देश जे अंदरि हिकिड़ी ख़ुशनुमा माहौल आहे ऐं ॾियारीअ जहिड़ो उत्सव मल्हाइण जी तयारियूं बि हलनि ऐं इनखे वठी करे प्रत्येक मंदिर जे अंदरि साफ़ सफ़ाई जो प्रोग्राम भी हली रहियो आहे। लेकिन असां तव्हांखे असांजे वीडियो जे माध्यम सां कुझु अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं जेके वाक़ई में अचंभित करण वारियूं आहिनि कि आख़िर इहो अॼु एतिरी वॾी कामयाबी मिली आहे, हेतिरो सुठो हुन मंदिर ठहियो आहे, इन पुठियां केरु हुआ जंहिंजी महिनत अॼु एतिरी रंग लाई आहे। त दोस्तों, असां तव्हांखे ॿुधायूं था कि इहा रथ यात्रा सौगंध राम की खाते हैं, हम मंदिर वहीं बनाएंगे, इहो नारो खणी करे जेका निकिता हुआ उहे देश जा 2 कदावर नेता हुआ, जंहिंमें प्रथम नालो हो श्री अटल बिहारी वाजपेयी ऐं ॿियो नालो हो लाल कृष्ण अडवाणी जी, जंहिंमें पंहिंजा अटल बिहारी वाजपेयी जी पंहिंजा पूर्व प्रधानमंत्री बि रहियल आहिनि ऐं हिन टाइम ते हयात कान आहिनि, पर लाल कृष्ण अडवाणी जी हींअर मौजूदु आहिनि। त दोस्तों, इहा रथ यात्रा जेकी कढी वई हुई इन्हनि 2 कदावर नेता द्वारा कढी वई हुई ऐं पूरे देश जे अंदरि हिननि इहा रथ यात्रा खई हुई, जंहिंमें हज़ारों का भीड़ शुरू थी लखनि का मथे पहुची चुकी हुई। इहा अलख जगाइण वारा, इहा जोत जगाइण वारा, पूरे देश खे जागृत करण वारा, रामलला हम आएंगे और मंदिर वहीं बनाएंगे। त दोस्तों, इहे जेकी अलख जगाई वञ न, इहे हिन देश जा जेका हीरोज़ हुआ इहे 2 हुआ, तंहिंमें हिकिड़ा त हयात कान आहिनि ऐं हिकिड़ा हिन टाइम ते हयात आहिनि, जेका असांजा सिंधी समाज जा भीष्म पितामह आहिनि श्री लाल कृष्ण अडवाणी जी। अॼु जेको मंदर जो प्राण प्रतिष्ठा समारोह थियो पियो, हेतिरो विशाल काय मंदिर ठहियो आहे, त इन जी असली ख़ुशी छा थी थिए इहा अडवाणी जी जे दिलि खां पुछो ऐं पूरे देश खां पुछो। दोस्तों, इहा असांजे सिंधी समाज लाइ करे ई एतिरी वॾी ऐं एतिरे हर्ष ऐं एतिरे गौरव जो विषय आहे कि जेकी इहा रथ यात्रा निकिती तंहिंमें अतुलनीय जेको योगदान ॾिननि। हूअं त 36 क़ौमूं लॻियूं कार सेवा जे अंदरि, पर विशेष जेको योगदान रहियो उहो रहियो लाल कृष्ण अडवाणी। माना किथे न किथे असां सिंधी समाज जो बि ॾाढो ऊंचो मान रहियो आहे, सम्मान वधियो आहे, छोकी अडवाणी जी इहा यात्रा कढी। हुननि सां गॾु अटल बिहारी वाजपेयी असांजा जेका पूर्व प्रधानमंत्री रहियल आहिनि, जेका हिन टाइम ते हयात कान आहिनि, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी चवंदासीं असां। त दोस्तों, इहा जेको ख़ुशी जो मौक़ो आहे, इहा किथे न किथे असांखे इन्हनि जी त्याग बलिदान ऐं इन्हनि जी जेका समर्पण हुआ, इन्हनि जेकी अलख जगाई, उन्हनि जे पुठियां असांखे अॼु ॾिसण लाइ करे इहो अवसर मिले पियो। ऐं ॿियो, जेका असांजा हींअर जा प्रधानमंत्री आहिनि माननीय श्री नरेंद्र मोदी साहब, उन्हनि इन मुद्दे खे खयों ऐं कोर्ट केस इत्यादि सभु लड़ियनि ऐं अॼु पूरे देश जो सुपिनो साकार पियो थिए। जेको सुपिनो ॾिठो हिकिड़ो पंहिंजे अखियुनि में संजोए करे कि भॻवान श्री राम जो विशाल काय मंदरु ठहे पियो ऐं उन अंदरि नियमित पूजा अर्चना थिए पई, त उहो सुपिनो अॼु किथे न किथे साकार थिए पियो। दोस्तों, इन मंदिर जे पुठियां पूरे देश जंग लड़ी आहे, पूरे देश जंग लड़ी आहे, सभिनि खे नमन आहे। लाठी चार्ज थिया, दंगा थिया, काफ़ी कुझु थियो, लेकिन अंत त चवंदा आहिनि न, सत्यमेव जयते, सत्य जी विजय थी ऐं उहो अॼु सुनहरो पल असां ॾिसूं पिया असांजे अखियुनि जे असांजे साम्हूं हिकिड़ो इतिहास बि रची कि भॻवान श्री राम जो भव्य मंदिर ठहे पियो। ऐं तंहिंजे अलावा असां सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां असां सॼे सिंधी समाज की न पूरे देश खे आह्वान कंदासीं कि पंहिंजे घर जे अंदरि 22 जनवरी ते ॾीया ॿारजो, फटाका ॿारजो ऐं हिन खे ॾियारीअ स्वरूप में मल्हाइजो, छोकी असांजा भॻवान श्री राम जी प्राण प्रतिष्ठा ऐं हुते मंदर जो जेको ॾाढो वॾो उत्सव ॿियो थिए, त इहो हिकिड़ो इतिहास हुजिणो, ऐतिहासिक पल हुजिणो घुरिजे ऐं इहो सभिनि लाइ करे ख़ुशी जो हिकिड़ो ॾाढो वॾो पल आहे। त अचो त गॾिजी करे सभई भाउ भेण मिली करे 22 जनवरी ते पंहिंजे घरनि में ॾीया ॿारूं ऐं हिन उत्सव खे ज़ोरदार रूप सां हिकिड़ो ॾियारी खां बि वधीक असां बढ़ी चढ़ी करे हिन खे मल्हायूं। जय श्री राम।